नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट अल अज़ीज़िया फ्लैगशिप ऐं एवेंफील्ड रेफरेंस बाबति फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणी कंदे नवाज़ शरीफ़ खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां नवाज़ शरीफ़ खे हर सूरत में कहिड़ी बि हालत में ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त असां अॼु नवाज़ शरीफ़ खे मफ़रूर करार नथा ॾियूं, खेसि हिकु भेरो ॿीहर मौक़ो ॾेई रहिया आहियूं त हू पाण खे अदालत हवाले करे छॾे। हुन चयो त फ़िलहाल असां ही फ़ैसिलो महफ़ूज़ करे रहिया आहियूं, पर नवाज़ शरीफ़ ईंदड़ ॿुधणी ते बि अदालत में पेश न थियो त पोइ खेसि इश्तिहारी करार ॾिनो वेंदो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट अल अज़ीज़िया फ्लैगशिप ऐं एवेंफील्ड रेफरेंस बाबति फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधणी कंदे नवाज़ शरीफ़ खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां नवाज़ शरीफ़ खे हर सूरत में कहिड़ी बि हालत में ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त असां अॼु नवाज़ शरीफ़ खे मफ़रूर करार नथा ॾियूं, खेसि हिकु भेरो ॿीहर मौक़ो ॾेई रहिया आहियूं त हू पाण खे अदालत हवाले करे छॾे। हुन चयो त फ़िलहाल असां ही फ़ैसिलो महफ़ूज़ करे रहिया आहियूं, पर नवाज़ शरीफ़ ईंदड़ ॿुधणी ते बि अदालत में पेश न थियो त पोइ खेसि इश्तिहारी करार ॾिनो वेंदो।